लखी गुलाम जा शहर ऐं भरपासे में बदमानी समाजी बुराइयूं वधी वञण करे शहरी सियासी समाजी सिविल सोसाइटी जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी। हिन वक़्तु लखी जी पोज़ीशन इहा आई आहे त पुलिस जी त रिटे ते लखी शहर में आहे ई न। केतिरियूं चोरियूं थियूं आहिनि, घटि में घटि 20-25 वारदातियूं थियूं आहिनि जिन जी रिपोर्ट बि थी आहे, NC दाख़िल थी आहे, पर रिज़ल्ट कोन थी आहे, न चोरनि खां रिकवरी थी आहे। ट्रांसफार्मर बिजली जा ट्रांसफार्मर शहर विच शहर मां लही आहे। दुकान भॻान माण्हुनि जे घरनि में घिरी करे 8-8 चोर उन्हनि जो घर जो सामान जेको आहे उहो ज़बरदस्ती खणी पैसा रोक इहो खणी विया आहिनि। असां पुलिस खे SSP साहिब खे रिक्वेस्ट आहे, महिरबानी करे हिन शहर में गश्त वधायो। शिकारपुर सां गॾु गॾु लखी गुलाम शाह जो बि ॾींहों ॾींहुं अमन ख़राबु थियो, चोरनि जूं वारदातूं वधी वियूं आहिनि ऐं अॻुवा जो हेरा सां हिकिड़ो हवा फैली आहे त अॻुवा थियनि था ॿार। असांजे स्कूल जा ॿार ख़ासि करे छोकिरियूं असांजूं उहे तमामु हिरासा आहिनि। आज़ार वधी वियो आहे, रोज़ानो जा मोटर चोरी, मोटरसाइकिलियूं फुर, नलका कटे वञण, सभु कुझु रोज़ानो समाजी बुराइयुनि जो आज़ार लॻो पियो आहे। अॼु जो हिन रैलीअ जो मक़सदु लखी गुलाम शाह जो अमन बहाल करणो आहे। जो असांजो हिन रैलीअ में सिविल सोसाइटीअ जा ऐं शहर जा सभई माण्हू हिन में शरीक थिया आहिनि। हिन सां हर तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू हिन रैलीअ में शरीक आहिनि। 5 माण्हू 10 माण्हुनि जे सूरत में घरनि में अची घिरनि था, दुकान भञनि था ऐं जुआ बि खुलेआम पई हले, उन्हनि खे को रोकण वारो न आहे। लखी शहर खे जेसि ताईं गश्त न मिलंदो तेसि ताईं इहो मसइलो हल न थींदो। अलाह कंदो उहो ॾींहुं ईंदो जो असांजो लखी शहर में अमन फैलिबो। कैमरामैन महेश कुमार सां गॾु गोगीराम, धरती TV न्यूज़, लखी गुलाम शाह।